दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू वापारी तंजीम अंजुमन ताजरान पारा वापडा सिपको जे खैर ऐलान लोड शेडिंग खिलाफ म्यूनसिपल पार्क में हंगामी गजानी कई वही अंजुमन ताजरान जिले दादू जे अगमानन गुल हसन पमर मोहम्मद अमीन जमाली अहमद जहूर गुलाम नबी लगारी हाजी ममताज चना झांजेब कुरैशी ऐं ॿियनि गजानी के खिताब कंदे चो त वापडा सिपको पारां हथरादू लोड शेडिंग सबब कारोबार ठप थी वियो आहे। अगवाननि उहो पिणु चयो त वापडा सिपको दादूअ जे अॻूणे सुपरिटेंडेंट इंजीनियर ऐं एक्सकेटो इंजीनियर ऑपरेशन निसार अमन गारही पारां वाइदो कयो वियो हो त शहर जे मुख्य कारोबारी मर्कज़ जी बिजली ते लोड शेडिंग जो दौरानियूं घटि कयूं वेंदियूं, पर नए आयल ॿिन्ही ऑफिसरनि जी मिली भगत सां लोड शेडिंग जो दौरानियूं 12 कलाक खां वधी 17 कलाकनि ताईं पहुची वियूं आहिनि, जंहिं सबबु कारोबार ते वॾो असरु पइजी वियो आहे। वापारियुनि वधीक चयो त सूमर ॾिहाड़े ते वापडा सिपको जे हथरादू लोड शेडिंग खिलाफ़ रेलवे फाटक खां दादू प्रेस क्लब ताईं रैली कढी वेंदी ऐं शटर बंदि हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो।